अहम ख़बर वाकिनियूं बाढ़ खां बाढ़ वेझो बाहि लॻण सबब चईन खां वधीक ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ यूसी धड़ा में चईन खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबब घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। बाहि लॻण सबब पुरोहित ख़ादिम सिकंदर ख़ालिद महमूद लियाकत चने ऐं ॿियनि जा घर सड़ी विया आहिनि। मुतासिरनि जो चवण आहे त अणॼातल माण्हुनि संदनि घरनि खे बाहि ॾिनी आहे, जंहिं सबब सॼो सामान सड़ी वियो आहे। हुननि चयो त इतलाह जे बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे, जंहिं सबब वधीक नुक़सान थियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी संदन वाहर कई वञे। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, बाढ़ वेझो बाहि लॻण सबब चईन घरनि खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ यूसी धड़ा में चईन खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबब घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। बाहि लॻण सबब पुरोहित ख़ादिम सिकंदर ख़ालिद महमूद लियाकत चने ऐं ॿियनि जा घर सड़ी विया आहिनि। मुतासिरनि जो चवण आहे त अणॼातल माण्हुनि संदनि घर खे बाहि ॾिनी आहे, जंहिं सबब सॼो सामान सड़ी रख थी वियो आहे। हुननि चयो आहे त इतलाह बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे, जंहिं सबब वधीक नुक़सान थियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी संदन वाहर कई वञे। बाढ़ वेझो बाहि लॻण सबब चईन घरनि खां वधीक ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ यूसी धड़ा में चईन खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबब घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन हवाले सां बाढ़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मेमण लाइन ते मौजूद आहे। जी जावेद, ॿुधाईं ॻाल्हि आहे, बाढ़ लॻो यूसी धड़ा जे ख़ासकली पाड़े में कुछ शरपसंद पारां घरनि खे बाहि ॾेई फरार थी विया। बाहि लॻण सबब ख़ादिम सिकंदर ख़ालिद महमूद लियाकत चने ॿियनि केतिरनि घर जा घर ऐं घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड खे बर वक़्तु इतला ॾियण बावजूद न पहुती, वॾे नुक़सान जो अंदेशो। माण्हू पंहिंजी मदद पाण पूरा जॾहिं ताउन कमेटी बाटा जे ऑफिसरनि खे फोन करण बावजूद फायर ब्रिगेड ख़राब हुजण जी चई फोन बंदि करे छॾी। मुतासिरनि पारां एहतिजाज मुज़र टाउन ऑफिसर जे ख़िलाफ़ छुट्टी नारेबाज़ी, मुतासिरनि जी हुकूमत खां मोटी वठी मदद करण जो मुतालबो, सुस्ती कंदड़ ऑफिसर के खिलाफ कार्रवाई करण जो मुतालबो। वाक़े वारे हंधि बाढ़ पुलिस पहुची परे तफ़सील जारी आहे। जी ठीक है जावेद, वॾी महिरबानी। बाढ़ वेझो बाहि लॻण सबब चईन खां वधीक ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि।